वालेकुम सलाम। सोडल खान माशाअल्लाह। हाँ तव्हां मूंडे था अचो? कॾहिं था अचो? अॼु था अचो? अच्छा हाँ तव्हां घबरायो न, मां हाणे कमदार खे मोकिलियां, तव्हां रुगो स्टाफ ते बीहो, तव्हांखे वठणु अची वेंदो। चलो ठीकु आहे कमदार मां तव्हां खे फौरन मोकिलियां थो। हलो ठीकु आहे, खुदा हाफ़िज़। कमदार कहिड़े ख्याल में गुम आहे? मुंहिंजा महिमान पिया था अचनि। मोतारा मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे? कमदार जल्दी वञ, मुंहिंजो दोस्त सोडल खान सगन वारे स्टाफ ते बीठो आहे, हुनखे फौरन वञ, जल्दी वठी आए ॾे। वैसे हींअर ई वञांसि थो मोतार। हाँ कम करे ॾेखार। हींअर ई जल्दी वठी थो अचां। साहब खाली हनी खीसा हुकुम कयो। ॻोठ में झेड़ो ई न थियो आहे, न को फरियादी आयो आहे, ॻोठ में झेड़ो थिए ई नथो छा? साहब सही था चओ, ॿारहां ई लॻी पिया। जमादार महीनो थी विया, को फरियादी न आयो आहे, असांजे थाणे खे ॾिस तालो लॻो पियो आहे, उॾाई वठी वई अथसि। बिल्कुलु साहब सही था चओ, कल चाबी खणी तालो खोलियां पियो त चाबी ई कान पई लॻेसि। जमादार काॾां लॻंदसि, महीनो थी वियो आहे, सॼी उॾाई हिन में घिरी वई आहे। जमादार चाबी सां काॾां खुलंदो, को सिरोटो खणी हथ कुटियऊंसि। साहब सही था चओ, खणी अचां मण खणिजी सिल उन सां कुटियोसि, बाक़ी नंढे सिलोटे सां कोन खुलंदो। जमादार अधु मण जी खणे या मण जी खणी आ त तालो कुटे भञी न मुंहुं ॿुहारी ॾेई का बुराई ॿाहिरि कढ। साहब खणी तो चा मिड़े अधु मण खणिजो, खोले कुटे ऐं कढऊंसि था ॿाहिरि बुराई। जमादार वारो कर ईअं ई कर, खणी आ त को रोज़ी जो दरवाज़ो खोले। अबे वञा थो, हींअर ई खणी थो अचां, दरवाज़ो रोज़ी जो खोलियूं था। अलाह करे कोई खुले, अलाह छा केरु घुराइणी पवंदी जेका हिनखे कुटे। लॻे थो जमादार खे महीने जी का सफ़ाई करणी पवंदी अलाह छा, सॼो किन लॻो पियो अथसि अंदरि। अस्सलाम वालेकुम सोडल खान। वालेकुम सलाम। कमदारिया को काथे होए? सोडल खान बस ईअं पंध अचां पियो, इन जे करे देरि थी वई। अचो त बंगले ते हलूं। हलो हलो कमदार हलो। अचो अचो अचो। बोतार मेहमान अची विया। बोतार अस्सलाम वालेकुम रईस बहादुर खान। वालेकुम सलाम सोडल खान शाह। सोडल खान दे आवाल, रास्ते में का तकलीफ तो ना आई ना? न रईस बहादुर खान, का तकलीफ कान आई आ। अल्लाह का तव्हांखे तकलीफ अचे सोडल खान त असांखे ॿुधायो। सोडल खान खे अॼु ॾींहं ताईं कंहिं सताइण जी कोशिश ई न आहे कई। को मसलो ना आहे सोडल खान, का भी ॻाल्हि थिए त असां वेठा आहियूं। अहिड़ी ॻाल्हि न आहे रईस बहादुर खान, को मसलो ई न आहे। कमदार जी बोतार छा ते वात पटी बीठो आहियां? अॼु कहिड़ो आचर आहे न? हा बोतार। कंहिं हारीअ खे वठी वञ, कमंद पियो थो सड़े, उनखे पाणी भरायो। हाज़ुर बोतार हींअर ई वञांसि थो, पर हिकु डुबरी ॿियो मच्छर घणा, हींअर ई वञा थो बोतार, पाणी वञी वरायां थो। हाँ वञ जल्दी वञ जल्दी। इब्राहिम हेॾो फिरी आ, तू वञ होटल ते ऑर्डर दे, रेसो सोडल खान आयो आ, को बंदोबस्त कराया। हाज़ुर बोतार मां हींअर ई वञां थो। हाँ जल्दी वञ। जमादार दे ख़बर ॿारो त मूं ते चढो लॻो पिया छो? साहब तव्हांखे ख़बर न आहे त कोरोना वायरस वधी वई आहे, इमरान खान ऐलान कयो आहे। साहब असां न ढकींदासीं, को माण्हू ढकींदा छा? दे हवाल कोरोना भला तव्हां वटि पहुती आहे छा? ॿारो ई ॾिसां त इहो लॻाम ॾिनो पियो थी। बोतार जी बादशाही जो सलाम। कमदार सब खैर? ये हवाल जमीन जे चक्कर में है। बोतार हिकु खुशखबरी। कमदार खुशखबरी? या केड़ी खुशखबरी आ? जल्दी बुधाए। बोतार खुशखबरी इहा राजा पंहिंजो कम करे ॾेखारियो। हाँ कमदार वाह, माना त राजा पंहिंजो कम करे ॾेखारियो न? हाँ बोतार हिते रखीस न। रईस बहादुर खान इहो कहिड़ो कम आहे जो तव्हांजो राज़ में पियो थो हले? सोडल खान तव्हांखे ना आहे ख़बर, कुछ कम अहिड़ा हूंदा आहिनि जेके राज़ में हूंदा आहिनि।
ॾुखिया कम त असां बि कंदा आहियूं बहादुर खान, कुझु नालो त ॿुधायो। सोडल खान, राज़ जी ॻाल्हि आहे, जेकॾहिं तव्हां पुछो था त मुंहिंजे ज़मीन जी भरिसां हिकु ज़मींदार हुयो, सो असां सां सिधो न पियो हले, इन जे करे अॼु उनखे मोकिलियोसीं रब जी राह में। बहादुर खान, इहो कहिड़ो माण्हू हथ कयो थी जो अधु कलाक में कमु करे आयो? सोडल खान, हिकु माण्हू आहे जेको शींहं आहे, शींहं मुंहिंजे हिकु ऑर्डर ते उहो कमु करे ॾेखारींदो आहे। इहो कहिड़ो माण्हू आहे? इनखे कॾहिं घुरायो त असां बि इन जी सूरत त ॾिसूं। सोडल खान, अहिड़ी ॻाल्हि ई न आहे, मां हींअर ई हुनखे फोन थो कयां, तव्हां सां मिली वेंदो। ठीकु आहे, ठीकु आहे, असां बि त ॾिसूं न इहा कहिड़ी सुखड़ी आहे। सही आहे सोडल खान। साहब सिलोटो पहुची वियो। जमादार हे छा खणी आवां? साहब जेको खणी सघां तव्हांजी मर्ज़ी, छा न आहे भरणाइणी पंहिंजी। अरे जमादार हे भाणी सघंदो? मां खोज त अधु माने खणी ईंदो, हे त किलो जो खणी आवां। बसि साहब ई वही खणी आयो, को खणी बि सघां, ग़रीब माण्हू डुबरो हिकु। हे पाण भॻो पिया, हिनखे छा भञंदो? हे जमादार पंहिंजो वठ सिरोटो जंहिंखे खणी आवां ॾई आहे। ईअं थो कयां साहब, ईअं ई वञा थो खणी ॾी थो चओ। चालो आहे मुसीबत आहे, छकाए छॾियो अथई, असांखे किरेल घुराइणी पवंदी। राजा सब ख़ैर लोग बिया, तव्हां ॿुधायो ख़ैर आहे? बस अल्हम्दुलिल्लाह, वक्त सही पियो गुज़रे, तव्हां ॿुधायो? सोडल खान, ही मुंहिंजो ख़ासि माण्हू आहे, ही राजा। ही राजा आहे? हा, ही उहो ई त आहे न राजा जेको मां तव्हांखे ॿुधायां पियो, मुंहिंजो ख़ासि माण्हू। ही तव्हांजो उहो माण्हू आहे? ही त मां कॾहिं ॾिठो ई न आहे। रईस बहादुर खान, ही केरु आहे? राजा, ही मुंहिंजो दोस्त आहे सोडल खान, जेको शगिन खां आयल आहे। राजा खान, ॾियो हवाल ॿुधूं था, तव्हांजो वॾो हिते नालो थो हले, तव्हां भला ॾियो हवाल, अहिड़ा आहियो छा? रईस सोडल खान, मिड़े ई असांजो नालो पियो हले, कम त असां रईस बहादुर खान वारनि जहिड़नि जा कंदा आहियूं। कम सिर्फ़ वॾेरनि जा पिया था हलनि, असां जणनि जा सम्झ न थींदा कम। सोडल खान, मां कम सिर्फ़ पैसे लाइ कंदो आहियां, पैसो ॾियो, तव्हां जंहिंजो बि सिर खणायो, ही बंदो हाज़िर आहे। अच्छा अच्छा, माना इहा ॻाल्हि आहे, तव्हां बि पैसे जा पुजारी थी आहियो? बस सोडल खान, ज़िंदगी गुज़ारणी आहे न ऐश जी, त ही कम करणो थो पवे। राजा खान, तव्हां मुंहिंजे दोस्त सां कचहरी कयो। जी जी। मां थोरो हेॾो बंगले खां कमु आहे, थोरो मां वञा थो। अच्छा, ख़ासि आया? बसि अहिड़ो को ख़ासि न आहे, बसि। राजा खान, ॾे हवाल, असांजा बि कम थींदा जा रुगो वॾेरनि जा कम पिया हलंदा? सोडल खान, तव्हां पैसो ॾियो, जंहिंजो सिर खणाइणो आहे, सिर्फ़ु हुनजो नालो ॾसियो, कमु करणु हिन बंदे जो कमु आहे, सिर्फ़ु पैसो बंदे खां पहुचंदो ऐं नालो, तव्हांजो कमु थी वेंदो। इहो हिन राजा जो चयल ऐं कमु तव्हांजो थियल। मां जेकॾहिं ख़ासि माण्हू तव्हांजो ॿुधायां त उहो कमु तव्हां करे था सघो? सोडल खान, मुंहिंजो ऐं ख़ासि माण्हू मां सम्झी न सघियुमि, मुंहिंजो त हिते कोई ख़ासि आहे ई कोन, मां पाण अकेलो, न मुंहिंजे अॻियां न पोयां। तव्हां कंहिंजी ॻाल्हि पिया कयो? रईस बहादुर खान जो तव्हांखे जो ऑर्डर ॾियां त तव्हां कमु इहो करे सघो था? सोडल खान, ही त बहादुर खान आहे,
पर जेकर बहादुर खान ताजे सर जी कीमत जे न तो मां ता के भी गोली हणी सका तो मां पंजे सगे भा के भी नथो बच के सका पैसे जे खातिर। ऐसे बहादुर खान जे मारण जो ता घणो इनाम वठंदो। सोडल खान आखिरकार तहां मुझो बैंक अकाउंट बंद था करायो, लेकिन खैर को मसलो ना है, तहां वरी शुरू कराई दो त रईस बहादुर खान के मारण जो इनाम पूरो 1 करोड़ वठबो, तले बहादुर खान के खत्म कयो इंदो। राजा है कीमत ता मांगी ना है बधी। तमा मानू भी तो मारायो प्या, यो भी तो सोचो। पर सोडल खान तहां जो रईस बहादुर खान के माराई दो तो ही जमीनों है उन जो मिल्कियतों केर संभाली दो। बाकी कम है छाजे ला प्या करायूं, असा संभालींदा से असा वेठा आयूं न। अच्छा अच्छा या गाला तो असा के इजाजत दियो। बाकी रईस बहादुर खान के इंशाल्लाह शाम ताई मोयल दिसंगे। ठीक है ठीक है, ता के इजाजत आ। ठीक है ता यो मुखे कम करे देखारियो। इंशाल्लाह शाम ताई ये राजा जो तो वायदो आ। रईस बहादुर खान तो छा पर बहादुर खान जो बंगलो मां तो करे सका पर ता सिर्फ ऑर्डर बंगले जो ना बहादुर खान जो दिनो। ठीक है मुड़े न तो पानी भरण खो एक डुबरी बियो मच्छर घणा पानी जो वारो असा जो वंदा ने छा कंदा रे छो वंदो पानी वारो असा जो आजा ता जो रोज रोज कमदार साई मथे में सुन हणान कोडर मगज वारी। अरे वडे रे बहादुर खान जे कमदार के धमकियो थो जे आइंदा इंदे मुझे मथे में सुन विझण ना गुलबार नहीं तो सकते, बस माफ कर, बस पानी हाँ, लट्ठे। बस उतो तो हणान कोडर मगज वारी। तो गुलबार माफ कर। एक डुबरी बियो मच्छर घणा एक डुबरी बियो मच्छर घणा तू रईस बहादुर खान जे माण्हू ते हथ उठायो हाणे जेको तोसां असर थींदो न वो तो खुदा थो जाने, हेठन के खबर ही काने। एक डुबरी बियो मच्छर घणा ने जो पोचणे बंगले ते ये मच्छर सब तो ते छडींदुस। अरे जमादार गर्मी में बिहार थी गाड़ी दिखा कान थी अचे साहब इंदी इंदी कुछ इंतजार कयो। 2 कलाक थी आया न टंगो जो पानी सुकी आ केडी मार ईंदी साहब 2 कलाक थी या बाकी 2 कलाक बिया भी इंतजार कयो। जमादार ने 2 कलाक भी न मां तो किरी पवनो या चडी मो तो छोंतो नाही तो के गडा कारो कराए खड़ा हलंदुस न। जमादार छडी न गाल के अचत के गडा करा के हलायूं। अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम कमदार। कमदार जो खबर पानी जे वारे ते व्याओ वाला एक डुबरी पियो मच्छर घणा बोतारे पानी जो खबर पूछो ही न वारे तो भला तो पानी जो पुछाई न ए बोतारा हारी नाए ए गुलबार वो वरी विच में अची पानी भरनियो थस। कमदार जी बोतारे ने जे एतरी मजाल जो 2 दफा होता के घुराए मायने जी बेजती के वरी बिना थमरे पानी भेने खा। हां बोतारे बचकर घुराए होता के बेस्तो कयो थस तो भी मुड़े ही न थो। एक डुबरी जो मच्छर घणा हां कमदार 2 दफा तो होता के घुराए थमा को भी न थो मुड़े 3 दफे ने घुराए जी जरूरत न पवंदी। हाणी महाराजा ने फोन करे ये जो कम कराए दो फिनिश ये रखो कयो ने बोतार एक डुबरी बियो मच्छर घणा
हेलो हाँ राजा काथे आई हाँ हे ना है पाण वारे हर वारे गोठ वारो गुलबहार हाँ हाणे इने जो नंबर आयो आ वधीक तू सियाणो आ समझी वे न इने जो कम करे ओ तव्हां मुंहिंजे बंगले ते पहुची वञो ऐं पंहिंजी मिठाई खणी वञो समझदार बेफिक्र थी रह जेको बि रेस बहादुर खान सां पिटाईंदो आहे ईअं हचर थींदो आहे सही आ बता रे एक डुबरी जो मशर करणा हाणे त खबर पवंदसि साहब अस्सलाम वालेकुम जमादार वालेकुम सलाम करगा खुशखबरी साहब गोठे ॾे वरी कतल थी पियो वरी कंहिंजो सालो हारी न हुयो गुलबार अच्छा अच्छा उन खे अलाए केरु गोली हणी मारे विया वो काथे हो गोठ में पंहिंजे में काए इहो बि हणी छॾी मुंहिंजे कंध में केस को कीमती नथो खणी जंहिंजे में पैसा वैसा हुजनि हेलो अस्सलाम वालेकुम हेलो रेस बहादुर खान मूरे त खेरा तुंहिंजे ॻोठु ॿुधां थो ख़ैरु कोन्हे क़तल थी पियो आहे रेस चओ त मां ॻोल्हा कयां न त पोइ हिते ई ॻाल्हि खे ख़तमु कयूं जेका तव्हांजी मर्ज़ी रेस बहादुर खान हल ठीकु आहे मां ॻोल्हा कयां थो ठीक है खुदा हाफ़िज़ जमादारी सा साहब खाली आहिनि खीसा इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾ होॾे हलूं कातिल लभंदो उहो ई को नासू हणी के मोटी जाऊं हलो साहब भली हलो गोले था ॾिसो नासू हणी मोटी अच मूंसां मुंहिंजे पुराणे हारी अमन खान खे त वठी आ हा मां कलर जो हिनखे 10 बोरियूं ॾिनियूं 5 ज़मीन में विधियूं अथई 5 वाले काॾे कई तकिड़ो वञण खे वठी आ त मां हुनखे ॾिसां थोरो कुझु वो तारे हींअर ई वञा थो हिकु डुबरी ॿियो मशर कणा तकड़े में वठी थो हा, वञ, वञ, जल्दी कर। अस्सलाम वालेकुम रईस बहादुर खान वालेकुम सलाम राजा खान छा हाल आहे खैर लॻो पियो खैर सफ़ा अॼु भला ॾियो हवालु मूं त तव्हांखे घुरायो न आहे तव्हां पाण ई अची मुंहिंजे आस्थान ते पंधु पिया बस मिड़े को ख़ासि कमु हुयो इन जे करे तव्हांजे आस्थाने ते पहुची वियासीं राजा खान तव्हां अॼु मूंखे थोरो डिफरेंट नज़र पिया अचो न रईस बहादुर खान को मसइलो ई न आहे वेहो तव्हां सां कुझु कचहरी करणी आहे राजा खान ॾियो हवालु अॼु भला कहिड़ो कमु आहे जंहिं तव्हांखे पंधु करायो आहे रईस बहादुर खान ही कमु अहिड़ो आहे जेको रईस बहादुर खान तव्हांखे ॿुधाइण जहिड़ो न पियो लॻे राजा खान तव्हांजी मर्ज़ी अॼुकल्ह तव्हां असांखां बि राज़ लिकायो पिया बसि रईस बहादुर खान कुझु कम असांजा अहिड़ा हूंदा आहिनि जेके ॿुधाइबा न आहिनि राजा खान भला तव्हांजी मर्ज़ी तव्हांखे छा थो चई सघे हा रईस बहादुर खान तव्हांजो कमदार काॾे वियो आहे मुंहिंजो कमदार थोरो कमु हुयो हेॾे हुन सां मोकिलियो तव्हां अच्छा कासिम तोखे सम्झ नथी अचे हेॾो राजा खान आयो आहे वञ हिन जी ख़िदमत जो बंदोबस्तु कर राजा खान तव्हां मूंसां गद्दारी पिया कयो रईस बहादुर खान जे मां तव्हांजे करे माण्हू सां गद्दारी करे सघां थो त सोडल खान जे करे तव्हां सां बि गद्दारी करे वई सुठो न पिया कयो सुठो कमु मां ज़िंदगी में को सुठो कमु कयो आहे मुंहिंजो कमु इहो ई हूंदो आहे जेको ॾिठई सोडल खान करेन जी मिल्कियत ते मौजू ऐं ही राजा तो सां गॾु आहे हाणे सम्झ सोडल खान मुंहिंजी बैंक अकाउंट आहे पैसो सोडल ही अकाउंट अॼु कैंसिल थी वियो कैंसिल सिर्फ थोड़ो इंतजार आहे रुगो कमदार खे अचण ॾे त जॻह वांदी थिए बॉस ये बाबू कमदार अचे थो पियो अच्छा एटिंग कयो तव्हां
सोडल खान हे केर सुतो पिया ऐं रेस का थिया छो भला तव्हां जवाब नथा ॾियो सोडल खान भला हे केर सुतो पिया रेस का थिया कमदार रईस खे गोली हणी अलाए केर मारे वियो आहे। जी हाँ ही रेस आ बहादुर खान मुंहिंजो हा कमदार रईस आहे ही। हे के जुल्म कयो असांजी त कंहिंसां दुश्मनी हुई ई कान कमदार असां ॿाहिरि वियासीं अची जो ॾिठोसीं त रईस खे अलाए केर गोली हणी मारे वियो आहे। ही भला कंहिंजो कमु थी थो सघे बाबा बस ॿियो छॾियो रईस खे कब्रिस्तान बस खणो हथ विझोसि त खणाए हलूंसि। अस्सलाम वालेकुम साहब वालेकुम सलाम जमादारी साहब खाली है निखीसा किसन के छड़ सुञाई ते सलाम ही कोन थो वणे उन्हें भाई फर्द पूरो था कयूं देवाल कोट जो हाल चाल छाए साहब नहीं खबर इहा त रईस बहादुर खान के अलाए केर मारे वियो हाजी रईस बहादुर के मारे हल इने के भी अलाए केर मारे कातिल में लबंदो को असा जो अलाए छा थींदो हल त नासो हणी मोट था अचो साहब सोडल खान ही छा करे रहिया आहियो कमदार रईस जो मरियो त पोइ हे ज़मीन जायदार केर संभालींदो हे मां पंहिंजे नाम पियो कयां छा रईस जी मिल्कियत तव्हां पिया संभालियो ज़ाहिरी दोस्त मुंहिंजो आहे न मां न संभालींदोमांसि ॿियो केरु संभालींदुसि कमदार मां बि आख़िरकार त कमदार हुयुसि कुझु त मूंखे बि मिलणु खपे हा कमदार घबराए न तोखे बि 20 जरे ॾियां थो ऐं हो जेको पुराणो बंगलो आहे उहो तुंहिंजे नाले आहे सोडल खान वॾी महिरबानी सोडल खान तूं ऐं कमदार थी रह वञी ॻोठ वारनि खे सभिनी खे ॿुधा त रईस जी जॻह ते मां वेठो आहियां हींअर ई वञा थो सोडल खान हींअर ई हिकु डुबरी ॿियो मच्छर घड़ा हींअर ई वञा थो इते रखीसि न कमदार बॉस 20 जरे बंगलो हिन खे ॾेई छॾियो छोकरा तव्हां घबरायो न हे बि सुभाणे जो महिमान आहे हिन खे थोरी ख़ुशी त ॾेई छॾियऊं न अच्छा बॉस हाणे असां सम्झोसीं वाक़ई तव्हां सोडल खान आहियो मता न मञे अञा त कुझु कमु रहियो पियो आहे साहब माण्हुनि खे ॿाहिरि डंडो मां ॾींदो अथव तव्हां मास्क पायो मां ई न पाईंदुसि त हो काॾो पाईंदा अरे जमादार इहा ॻाल्हि मूंखां विसरी वई माण्हू खे डंडो ॾिए थो या सखणो मोटी थो अचे हाणे मां सलाह ॾियां जेको बि घेटी में मास्क न पाए न उन गेले जी थाणे में का बुराई कढ रोज़ी भी जाम थी पवंदी माण्हुनि जी रौनक भी हूंदी जमादार मुंहिंजी ॻाल्हि ॿुध ॿ टे माण्हू वठी आ अची थाणे में बंदि करेनि अॻु में मुजरिम हूंदा हुन सां ताश खेॾंदुमि मुंहिंजो टाइम पास थींदो हाणे तो गॾाए मुंहुं ॾिसी ॾिसी मां तंग थियो आहियां साहब पहिरियों हिते टाइम पास कंदा हुआ मुजरिम सां छके रांदि खेॾंदा हुआ ताश रांदि हाणे जे उहे नथा अचनि त घर ॾे वञी ॿारनि जूं काचूं अथव जमादार मथे में सूर न विझ वञी के मुजरिम ॻोल्हिया तोखे न आणा थाणे में वञा थो साहब हल गॾान में फाता हूं मुंहिंजे मथां रुगो फीणो पियो थो पड़े के मुजरिम ॻोल्हे जे थाणे में हणूं हेलो राजा हा राजा काथे आ जल्दी मुआरे बंगले ते पहुच हा पोइ कमदार खे भी पोइ रुख़सत करे छॾ हा ठीकु आहे सही आहे जल्दी जल्दी बॉस निभागो कमदार अचे थो पियो चङो अचो हलिया अचो मुंहिंजे पोयां हा भला ही सभु विया हलिया छा भला असां बि अॻे वेही था ॾिसूं वॾेरे जी खट ते राजा खान कीअं अचण थियो आहे बाबा कम सां आया आहियूं अचो अचो वियो असां फालतू तव्हांजे उतां ते करे आया ई न आहियूं न उहा सही ॻाल्हि आहे कहिड़ो कमु आहे राजा खान कमदार तुंहिंजा ॾींहं पूरा थियनि तोखे मारण आयो आहियां जी छा थो चए सही पियो चए हिकु डुगरी ॿियो मच्छर घणा या भला कंहिं महिरबानी कई आहे बाबा महिरबानी हा गोली हणण जी महिरबानी मुंहिंजी आहे ऑर्डर ॾियण सोडल खान
बाबा जॾहिं तुंहिंजो वॾेरो ई न रहियो हिन दुनिया में त पोइ तूं हिते रही छा कंदे? छा माना तव्हां रेस बहादुर खान में तव्हां मारियो, सोढल खान असां सां धोखो कयो आहे? बाबा सोढल खान जो बि इहो ई मोह वारो कारोबार आहे। राजा खान मूंखे माफ़ कयो, ईअं न कयो, मां त ग़रीब आहियां। बाबा ग़रीब आहीं पर हाणे तूं अधु वॾेरो थी चुको आहीं। न मां वॾेरो न आहियां, मां ग़रीब आहियां। कमदार वधीक मां हिते कचहरी न करण आयो आहियां। राजा खान मूंखे माफ़ कयो, ईअं न कयो यार। कॾो बिरी ॿिया मच्छर घणा आहे, मुंहिंजे मथां बि मच्छर आई पहुची विया आहिनि छा? कमदार 20 जरेब ऐं बंगलो वतो थी, ज़ाहिरी आहे त वॾेरो थियण पियो चाहे, हिन जे करे तोखे तुंहिंजी जाइ ते मोकिलियोसीं। छा यादि कंदे सोढल खान? तूं सिर्फ़ु ऑर्डर ॾे, कमु मां कंदुसि। खण कमदार खे ॿोरी में वेड़े। अस्सलाम वालेकुम साहब। वालेकुम सलाम। जमादारी साहब घर का ख़बर? साहब अॼु वरी ॻोठ में खून थी वियो आहे, क़तल थी वियो आहे। वरी कंहिंजो? साहब हल हिकु बेरोज़गारी ॿियो क़तल तंग कयो आहे। जमादार ॿाहिरि निकिरे थो ख़बर पए थी केरु थो क़तल कराए, रोज़ क़तल लॻा पिया आहिनि। साहब जॾहिं खां बहादुर खान मरी वियो आहे न, मूंखे शक थो लॻे सोढल खान ते। इहो वरी कीअं जमादार? साहब बहादुर खान हुयो त ॻोठ में अमुन लॻो पियो, जॾहिं खां सोढल खान आयो आहे रोज़ खून पियो थो थिए। हाणे मूंखे ॻाल्हि जमादार सम्झ में अचे थी, सोढे खां जे पोयूं हाणे जांच रखणी पवंदी। साहब बिल्कुलु सही था चओ, हाणे चओ त सोढ जे पोयूं ॿारियों हली। इन मामलनि में जमादार फाथा अच त हलूं नाथूं हणण। अस्सलाम वालेकुम सोढल खान। वालेकुम सलाम राजा खान। हाँ सोढल खान ॾियो हाल हाल मूंखे भला कीअं तकलीफ़ करे घुरायो अथव? मुंहिंजी ज़मीन जी भरिसां मुजाहिद जी ज़मीन आहे, उन खे चवां थो त ख़तमु करे छॾियो। पोइ त इहा ज़मीन बि पाण ॾे कयो पिया। चलो सही आहे मां कमु करे छॾींदुमि ऐं इन ज़मीन जो इनाम घणो थींदो असांजे लाइ? तव्हांखे 40 लख न ॾींदासीं। सोढल खान ज़मीन घणी आहे? ज़मीन बि 70 जरेब खन हूंदी। 70 जरेब ऐं सौदो 40 लख। कम से कम असांखे 10 ताईं त हणायो, न आहे त पोइ बि 50 हणाए छॾियो। एतिरो तव्हां घणो था चओ, पर तव्हांखे इहो बि ॾेई छॾींदासीं। ठीकु आहे ऐं कमु बि तव्हांजो हिकु ई ॾींहं में थींदो, रुगो मूंखे पचण जो। बसि इते रखोसि न तव्हां बि, त मां चेतरा सां ॾिसां थो। घबरायो न, तव्हांजो कमु थी वेंदो। बाबा साईं मूंखे कुझु पैसा खपनि, मां शहर वेंदुमि। तव्हां कॾहिं मोटंदव? मोटण जे त दिलि ई नथी थिए बाबा साईं। छो भला? बाबा साईं तव्हां जेके कम हणनि पिया आहिनि इन जे करे। पुट इहे ॻाल्हियूं हिते न कर, महिमान वेठल आहिनि, अचे वठ। हे कहिड़ा महिमान आया अॼु? तूं रूपस माण्हू हिते विहारे वेठो आहे। पुट बसि कर, इहे ॻाल्हियूं हिते न कर। सोढल खान ही तव्हांजो पुटु आहे? जी मुंहिंजो पुटु आहे, सुधरे नथो, इन खे बि सुधराए ॾियो न। घबरा न सोढल खान, तव्हांजो पुटु आहे त शायदि मां चङनि भलनि खे सुधारे छॾियो। ठीकु आहे, हीअ बि तव्हांखे सुधारे ॾींदुमि, तव्हां घबरायो न। ठीकु आहे, हाणे मूंखे इजाज़त ॾियो। सही आहे, तव्हांखे इजाज़त आहे। मां शाम ताईं तव्हां वारे छोकिरे खे बि खंबे खणी थो वञा। ठीकु आहे? अस्सलाम वालेकुम साहब। वालेकुम सलाम। जमादारी साहब घर का ख़बर? साहब अॼु वरी ॻोठ में खून थी वरी कंहिंजो? साहब मुजाहिद खे अलाए केरु मारे वियो। ख़बर पए थी केरु क़तल कराए, रोज़ क़तल लॻा पिया आहिनि। साहब बहादुर खान हुयो त ॻोठ में अमुन लॻो पियो, जॾहिं खां सोढल खान आयो आहे रोज़ खून पियो थो थिए। इन मामलनि में जमादार फाथा अच त हलूं नाथूं हणण। जंहिंखे ॻोल्हणो हुयो सो त मिली वियो। अचण जी सचण जी ख़बर पएसि।
पुट तू सुधरण जो नालो नथो वठी अॼु तोखे ख़बर पवंदी त राजा छा आहे ऐं छा करे रहियो आहे। के पंहिंजो पीउ सुधारे न सघियो बाक़ी तूं छा सुधारी नहीं। उहो त तोखे वक़्तु ॿुधाईंदो। हाणे ख़बर पईसि त रेस सोढल खान सां मस्ती कई ऐं राजा सां करे ॾेखारी। तव्हां हितां बीहो। पुट तूं सुधरंदे या मां पंहिंजो हथ इस्तेमाल कयां। तो में एतिरो दम ई न आहे, तूं भली पंहिंजो ज़ोर लॻाए ॾिस। लॻे थो त ही सिधी आंगर सां गे नथो निकिरे, आंगुर थोड़ी टेढ़ी करणी पवंदी। ॾे बेहोश थी वियो। के हाल सुधरंदे या न सुधरंदे? तूं केॾो बि ज़ोर लॻाए ॾिस, मां सुधरण वारो न आहियां। तूं सुधरंदे या न सुधरंदे? तूं केॾो बि ज़ोर लॻाए ॾिस, मां तव्हांजे चक्कर में अचण वारो न आहियां। लॻे थो त ही मरी वेंदो लेकिन सुधरंदो न। बॉस पुलिस अची रही आहे। अचण जेस अचे भले। अस्सलाम वालेकुम सोडल खान। वालेकुम सलाम साहब, वेहो। साहब ॾे हाल भला कीअं अचण थियो असांजे आस्थाने ते? सोडल खान जॾहिं खां तूं आयो आहे खून रज़ी ते वधी वई आहे। छा मतिलब आहे तव्हांजो? मूं ते शक आहे छा भला? बिल्कुलु तव्हां ते मूंखे पको शक आहे। पहिरियां मूं ते सबूत त वञी हथ कयो, पोइ मूं ते अची शक कयो। सोडल खान मूंखे पको सबूत आहे, तोखे फांसी ताईं पहुचाए सघां थो। सूबेदार मूंखे इहे धमकियूं न ॾे, जेसीं ताईं सबूत न थी तेसीं ताईं मूं ॾे हाज़ुर न थी जां। सोडल खान इहे धमकियूं तूं बि मूंखे न ॾे, उहो ॾींहुं अचण वारो थी। बॉस लॻे थो हाणे ॻाल्हि ॻीची में पइजी वई आहे। अलाह ख़ैर कंदो, कुझु न थींदो, तव्हां फिक्र न कयो, मां आहियां न। हेलो अस्सलाम वालेकुम जी। केर? सही सही, ठीक है। जमादार कंहिंसां ॻाल्हाई? साहब अॻे सोढू जो पकड़ण जो प्रोग्राम पको थी वियो। ओए ॾींहुं मां ॻोल्हींदो तव्हां आहे काथे जमादार, मां वठी हल। हा बे ओॾे पोइते वेठो आहे हिन में ॿेले ते। अरे यार जल्दी कर, मां इहे ॾींहुं मां ॻोल्हींदो तव्हां जल्दी मूंखे वठी हलो हुन ॾे। हल साहब अच। बॉस सोडल खान अची रहियो आहे। सोडल खान पियो अचे? अचण ॾींसि ॾिसे पंहिंजे लाल जो हशर ऐं राजा खे इनाम बि ॾे। अस्सलाम वालेकुम राजा खान। वालेकुम सलाम सोडल खान। कम खे पटियो वेठो आहे न? हाँ सोडल खान, कम खे कयूं वेठा आहियूं, पर तव्हांजो ही पुट न हुजे हा न त अञा मां हिन खे उहा सज़ा ॾियां हा जेका मां ॿियनि खे ॾिनी आहे। पर तव्हांजे पुट जे हूंदे, तव्हांजे पुट जे नाते मूं हिन खे कुझु हल्को हथ रखियो आहे। इते रखेसि न राजा खान। बस सोडल खान, अलाह कंदो मन सुधरी ईंदो, पर ज़िदीरो ॾाढो आहे, लाइन ते नथो अचे।
यो छा था चो राजा खान ही तव्हांजो अञा हल्को था सोडल खान बिल्कुल तव्हांजो पुट समझी मां इहो अञा हल्को हथ रखियो आहे जे मां अञा असलियत ते अचां न मां हिनखे अहिड़ी सज़ा ॾियां जो ही पंहिंजे पेरनि ते न बीह सघे हा बसि तव्हांजो पुट आहे हिनजे करे मूं थोरो हल्को हथ रखियो आहे राजा खान ही तुंहिंजो अञा चइबो त हल्को हथ आहे न इएं चओ त पोइ तुंहिंजो सोडल खान तो इहो सुठो न कयो आहे तो वफ़ादार माण्हूअ खे गोली आई आहे सोडल खान असांजे वफ़ादार साथीअ खे मारे तूं सुठो न आहे कयो अरे छा था ॾिसो होॾे मुंहिंजे पुट खे छॾियो अची न वेंदे सोडा ॾिस सोडा खान अची वेंदी वो चाहे पियो सबूत पका कर हे कहिड़े क्यों खून कया नेतरा अञा बि सबूत पका न थी ही त मां पंहिंजे पुट जे बचाइण लाइ खून कया है न सलाम आ सोडा खान तो के सलाम आ एतरा खून क्या थी तभी क्या तुम आपा ये पुट लाए मारन आवाज सच गला टाइम अची वियो अरे बस कर छोरा साहब ये पी मुझे कत्ल किया है ये पी मुझे मुखे भी अगवा करायो आ सोडा खान तू न पियो वने तो पुट तो शादी तुझे सूबेदार तुझो छा है मकसद तू गिरफ्तार मुखे कंदे न अच वठ कर गिरफ्तार बात तो तेरा खून के आन मां कोर्ट में वंछा दी पुलिस का तू बची है छोरा छोरा तो के छो तो मौत सदे अब हां तो के कौन बख्श राइनो छोरा तू कौन सुधर ने बॉस ही शा क्यों पंज पुट के भी मारे छड़ियो जेके मुंजी लिस्ट में न हुंदा न तो उन्हन जो ये भी हशर हुंदी दिस तू हिक वफादार आहीं तॾहिं ज़िंदा बीठो आहीं मां पंहिंजे पुट खे ई मारे छॾियो हाणे यादि कर उहो ॾींहुं जेको चयो हुई त असां फालतू पिया घुमूं हिन ॻोठ में हाणे मुंहिंजो राज हलंदो राज